अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद कयां थो सभु दोस्त खैरियत सां हूंदा। दोस्तों, नओं सिंधी ड्रामो तमामु जल्द अची रहियो आहे। ड्रामे जो नालो छा आहे ऐं कॾहिं ऐं कहिड़े टीवी चैनल ते हलाई वेंदी, दोस्तों इहा मां हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहिनि। दोस्तों, तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं तव्हां अञा ताईं हिन वीडियो खे लाइक न आहे कयो त वीडियो खे लाइक कयो, ऐं जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। दोस्तों, अचो त वीडियो जी शुरूआत कयूं। दोस्तों, KTN चैनल ते तमामु जल्द हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे। दोस्तों, ड्रामे जो नालो फ़िलहाल KTN चैनल वारनि ज़ाहिर न आहे कयो, सिर्फ़ु ड्रामे जा टीलर हली रहिया आहिनि। हिकु मशहूरु अदाकार खां ख़बर पई आहे त ड्रामे जो नालो हथे गुल मेहंदी आहे। दोस्तों, हिन ड्रामे में सिंध जा केतिरा ई अदाकार शामिल आहिनि, जिन मां इसरार लिगारी, अब्बास गुल, अस्मा भुट्टो, नसरीन नाज़ ऐं ॿिया केतिरा ई मशहूरु अदाकार शामिल आहिनि। हीउ ड्रामो तमामु जल्द KTN चैनल ते हलाई वेंदी। दोस्तों, उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वीडियो पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कयो ऐं हिन वीडियो बाबति पंहिंजे राय कमेंट कयो, ऐं असांजे यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। दोस्तों, मां तव्हांखे मिलंदुसि कंहिं ॿिए वीडियो में। हिन वक़्तु मूंखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।